खबर शामिल कंदासीं। सखर मद पका चांग जे चांग बिरादरी जे माण्हुनि ज़मीन ऐं घर ते कब्ज़े ख़िलाफ़ प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। एहतजाज कंदड़ ओशाक चांग, अमन नवाब खातून, भेण फरज़ाना ऐं ॿियनि साफ़िन आॾो दाहींदे चयो त पंहिंजी बिरादरी जे बास अब्दुल फताह, जुनैद अली, मोहम्मद हनीफ चांग 8 सालनि खां 3 एकड़ ज़री ज़मीन ऐं घरनि ते कब्ज़ो करे कूड़ा केस दाख़िल कनि पिया। दरजी पुलिस, SSP खैरपुर ऐं ॿियनि वस वारनि आॾो दाहींदे अरसो गुज़री वियो, पर असां सां को बि इंसाफ़ नाहे थियो, जंहिं सबबि घरनि खां बेघर थी दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हिननि IG सिंध ऐं ॿियनि आला अखियारनि खां घुर कई त कब्ज़ा ख़त्म कराए तहफ़ुज़ ॾेई इंसाफ़ फराहम कयो वञे। खबर है जलवार खां त DHQ अस्पताल जी टीम डॉक्टर शाहनवाज कलवड़ ऐं मुमताज़ ऐं नूर अहमद जलबानी जी अॻवानीअ में गड़ी चाकर पहुची माण्हुनि जा टेस्ट सिंपल वरिता विया। होॾां कोरोना टेस्ट टीम जो ॿुधी शहर अंदरि कुझु दुकानदारनि टेस्ट कराइण खां इनकार करे छॾियो। होॾां टीम जलवार पुलिस जी नफ़री साण करे दुकानदारनि ऐं ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे रोके 21 माण्हुनि जा कोरोना वायरस टेस्ट जा सैंपल वठी वापसि रवाना थी विया। होॾां टीम इंचार्ज डॉक्टर शाहनवाज कलवड़ ॿुधायो त असां 21 माण्हुनि जा जुज़ा वरिता आहिनि। कुझु ॾींहं अंदरि रिपोर्ट अची वेंदी। हुन वधीक ॿुधायो त कोरोना वायरस जानलेवा वबा आहे। माण्हू सम्झनि नथा, वरी SOPs ते अमल नथा कनि, मास्क सैनिटाइज़र जी ख़बर हूंदे बि इस्तेमाल नथा कनि। माण्हुनि खे घुर्जे त एहतियाती तदाबीर ते अमल कनि ऐं मेल झोल खां पासो कनि। खबर शामिल कंदासीं मटियारी मां। आपका ज़िले मटियारी पारां आपका सिंध जे सूबाई सदर मुराद अली चाचड़ जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज खां प्रेस क्लब मटियारी ताईं रैली कढी मटियारी मीडिया हाउस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि आपका ज़िले मटियारी जे सदर सईद अहमद शेख, अहमद खान दाहिरी, आसिफ रज़ा मेमण ऐं ॿियनि मीडिया आॾो दाहींदे चयो त मुराद अली चाचड़ सॼी ज़िंदगी मुलाज़िमनि जे हक़नि लाइ जदोजहद कई। पाण ग़रीब मिसकिन मुलाज़िमनि खे हक़ ॾियारण वास्ते हमेशा अॻियां रहंदो हो। हिननि वधीक चयो त खेसि 30 जून ते सखर जे गोल मस्जिद आॾो बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो। संदसि क़त्ल में मुलविस 2 जवाबदारनि खे खाना पूरी ख़ातिर गिरफ़्तार कयो वियो आहे, पर वाक़े में मुलविस मुख्य जवाबदार मोहम्मद उमर चाचड़ खे सखर पुलिस बचाइण जी कोशिश करे पई। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं IG सिंध पुलिस खां मुतालबो जल्द खां जल्द मुराद अली चाचड़ जे कातिलनि खे गिरफ़्तार करे कानून जे कठेरे में आंदो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।